नाज़रीन, हैदराबाद जे सिविल अस्पताल जे ओपीडी में डॉक्टरनि जे बाइकॉट सबब मरीज़नि जी रश। दवाऊं न मिलण ते ओपीडी जा दरवाज़ा तोड़ण जी कोशिश। पुलिस ऐं प्राइवेट गार्डन पहुची मरीज़नि खे धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾियो। उन हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूदु आहे एसएस न्यूज़ जो ब्यूरो चीफ गुलाम मुस्तफ़ा सोलंकी। जी गुलाम मुस्तफ़ा, आगाह कजो, मरीज़नि छो एहतजाज कयो आहे? जी बिल्कुल, हैदराबाद सिविल अस्पताल जी ओपीडी में हे मरीज़ जेके सभिनि जी तइदाद में गॾु थी विया आहे त सिहत खाते जे मुलाज़िमनि जी हड़ताल आहे ऐं मरीज़नि जेको ज़बरदस्ती ओपीडी जा दरवाज़ा तोड़ण जी कोशिशि कई विया। उन खां पोइ जेके हिते गार्ड मुक़ररु थियल आहिनि उन्हनि पुलिस घुराए वरिती आहे उन्हनि खे गिरफ़्तार करण जे लाइ। हिन वक़्तु बि सिविल अस्पताल जे ओपीडी में जेको आहे सो मरीज़नि जी रश लॻल आहे। मरीज़ जेके आहिनि उहे बिल्कुलु ई इन ते बीठल आहिनि त ओपीडी जा दरवाज़ा खोले बि असांखे दवाऊं ॾिनियूं वञनि, छाकाणि त हफ़्ते खां पंधु करे रहिया आहियूं पर असांखे दवाऊं नथियूं मिलनि। ऐं साॻी जाइ ते सिविल अस्पताल इंतिज़ामिया जेका आहे उन पंहिंजा गार्ड मोकिले हिते सिक्योरिटी सख़्तु कई ऐं मरीज़नि खे धिका ॾेई ऐं ओपीडी मां ॿाहिरि कढियो वियो आहे। ऐं कुझु मरीज़ बस ज़िद आहिनि त असां दरवाज़ा तोड़े बि अंदरि दाख़िल कंदासीं। ऐं हिते बिल्कुलु ई जहिड़े वारी सूरत हाल आहे। पुलिस ऐं मरीज़नि में जेके झड़पूं जारी आहिनि। जी।